क़बीलाई तकरारनि जे पोयां कहाणी छा आहे। बुनियादी सुवाल इहो आहे त आख़िर छा सबबु आहे जो बाक़ी सिंध जी भेट में उत्तर सिंध जी इन पटीअ में क़बीलाई तकरार वधीक आहिनि। छाकाणि त सिंधी माण्हू जॾहिं डिस्टर्ब हूंदा, सिंधी माण्हू मुख़्तलिफ़ बरादरी झेड़नि में इंगेज हूंदा त उहो इहो सुवाल न कंदा त सिंध जे वसीलनि जी जेका भेल थिए थी उनजे पोयां सबबु छा आहे ऐं सिंध जी वसीलनि जी थींदड़ फुरलट समेत करप्शन जी जेका बाज़ार गरम थी आहे हू इन मामलनि ते ॻाल्हाइण बजाए मुख़्तलिफ़ बरादरी झेड़नि खे फेस कंदा, उन्हनि खे मुंहुं ॾींदा। इन जे करे सिंध हथु वठी करे मुख़्तलिफ़ बरादरियुनि जे विच में खूनी झेड़ा कराए सिंधी माण्हुनि जी जेका इज्तिमाही सोच ऐं इज्तिमाही ताक़त आहे उनखे तक़सीम करण जी कोशिशि कई थी वञे। बिल्कुलु इन सोच इन मुहावरे जीअं त विढ़ायो ऐं हुकूमत कयो, अहिड़ी तरह ई ताक़तवर क़ुवतूं, सिंध दुश्मन क़ुवतूं सिंधी माण्हुनि खे जेका ख़ासि तौर ते उत्तर सिंध मां उथंदड़ मज़ाहिमती आवाज़ आहे उनखे माठो करण जे लाइ उत्तर सिंध जे 5 ज़िलनि कंदकोट, कशमोर, शिकारपुर, सखर, जेकबाद ऐं ख़ैरपुर वारी पटीअ में हथु वठी करे क़बीलाई तकरार कराया पिया वञनि ऐं मुख़्तलिफ़ बरादरियुनि जे विच में ही खूनी जहिड़ा हलंदड़ आहिनि। इन मामले जी पोयां असुल कहाणी इहा आहे त सिंधियत खे ठेस पहुचाए सिंधी माण्हुनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां विराइजे। ॼामोट, बरोच, महर, जतोई, शर, जागीराणी, बडाणी, सब्ज़ोई, सावंद ऐं मुख़्तलिफ़ बरादरियुनि में जेकी खूनी झेड़ा कराए सिंधी माण्हुनि जे इज्तिमाही सोचण वारी जेका सघ आहे उनखे मुतासिर करे ऐं सिंधी माण्हुनि खे ग़ुलाम बणाए एतिरे ताईं मफ़लूज कजे जो हू माण्हू पंहिंजे सुवाल करण वारी सघ विञाए वियनि ऐं हुननि जी जेका समूरी तवानाई हुजे उहो हिक ॿिए खे मारण ऐं हिक ॿिए ते ई ख़र्च करण में लॻी वञे।